हेलो अस्सलाम वालेकुम, गुड इवनिंग, वेलकम टू रंगन भरी शाम विद मी किरण मीर। कहिड़ा हाल तव्हांजा? ठीकु आहियो? ख़ैर ख़ैरियत सां आहियो? उम्मीद आहे त बिल्कुलु ठीकु ठाक हूंदा। ऐं अॼु जी ताज़ा तरीन ख़बर इहा आहे त माशाअल्लाह सां क़ौमी असैम्बली में हल्फ़ खयां विया ऐं जेको आहे माशाअल्लाह इलाही कुझु थियो। पर वधीक डिटेल अञा मूंखे ख़बर कोन्हे। मां चाहींदसि त जेके असांजा व्यूवर्स आहिनि, जेके न्यूज़ ॾिसी रहिया हुया, उहे ज़रूरु असांखे ॿुधाइनि त असैम्बली में छा थियो, कंहिं हलफ़ खयां, कंहिं हलफ़ न खयां। पर मूंखे इहा ख़बर आहे त हलफ़ खयां विया ऐं कुझु शयूं थियूं आहिनि। उन में ख़बर पवंदी थोरी देरि में त छा थियो छा न थियो। पर हिकिड़ी ॻाल्हि त ज़रूरु तव्हां सां इहा डिस्कस करणु चाहींदसि त कल्ह जीअं CM साहब हल्फ़ खयो ऐं उन्हनि जॾहिं पंहिंजी तक़रीर में हिकिड़ी ॻाल्हि कई त भई असांजो मुल्क जेको आहे असला फ्री मुल्क आहे ऐं असां उन में जेको आहे पाबंदियूं हणंदा आहियूं, ग़ैर क़ानूनी हथियार असां न खणण जो अलाउ कंदा आहियूं। ऐं जेकॾहिं कंहिंखे सिक्योरिटी पॉइंट ऑफ व्यू सां जेको आहे हथियार खपंदा आहिनि त उन जा बाक़ाइदा हूंदा आहिनि। उन जा छा चइबो आहे, क्या बोलते हैं उसको, रूल्स एंड रेगुलेशंस तो होते हैं। वो जहन से निकल गया मेरे। बहरहाल गुलाब का फूल कहते हैं। हाँ, त ईअं उन जी तक़रीर खां पोइ जेको आहे कुझु नौजवान छोकिरा CVU ते रस्तो ब्लॉक करे ऐं उते उन्हनि फायरिंग करणु शुरू करे छॾी आहे। भाई तव्हां ग़ैर क़ानूनी कमु न कयो जो पुलिस खे कार्रवाई करणु खपे। ऐं उन खां पोइ जेकॾहिं तव्हांजे ॿारनि खे अगरि अरेस्ट कयो थो वञे, पोइ तव्हां ई रड़ियूं कयो त असांजे ॿारनि खे नाजाइज़ अरेस्ट कयो थो वञे, त रूल्स खे फॉलो ज़रूरु कयो। परमिट हाणे मूंखे यादि आयो, मां बि इंसान आहियां, मूंखां बि ज़हन मां शयूं निकिरी सघनि थियूं। हिकिड़ो त इलाही बर्डन्स हूंदा आहिनि असां ते, वरी जेको आहे हिकदमि ओचितो विदाउट म्यूज़िक अची वियासीं। थोरो माइंड हेॾे हुयो। परमिट जी ॻाल्हि पए थी त जंहिं वटि असलो हूंदो आहे त उन वटि परमिट बि हूंदो आहे। विदाउट परमिट तव्हां असलो नथा रखी सघो, उहो ग़ैर क़ानूनी थी वेंदो आहे। पर हू जेके ॿार हुया जिन इहा हरकत कई ऐं उहे केरु हुआ उहा त ख़बर पइजी वई हूंदी। पर ॻाल्हि इहा आहे त तव्हां इहा हरकत कई छो? होॾां CM साहब हल्फ़ खयो आहे, होॾां तव्हां इहा हरकत कई आहे। उन खां पोइ वरी असां माशाअल्लाह सां असां पंहिंजे थोरो पुलिस खे बि इहो चवंदासीं त तव्हां हूअं त सिंध पुलिस माशाअल्लाह ॾाढो सुठो कमु करे रही आहे, सुठो कमु करे रहिया आहियो। पर स्पेशली जिते फायरिंग्स थियूं आहिनि उते जेके गोलियुनि जा जेके आहिनि नंढा पीसिस जेके किरियल आहिनि, उहे तव्हां ॾिसो, पॉइंट आउट कयो। हूअं त असां इंसान किथे बि बीहंदो आहे त 2 मिंटनि में पुलिस अची वेंदी आहे, चवंदा त छा था कयो, छो बीठा आहियो। 2 माण्हू बि किथे गॾु बीठल ॾिसंदी आहे पुलिस, त चवंदा तव्हां 2 माण्हू गॾु बीठा छो था ॻाल्हायो, छो हिते हुजूम ठाहे बीठा आहियो। त इन जे करे मां चवां थी त थोरो अञा ध्यानु ॾियो इन्हनि शयुनि ते। हूअं त गवर्नमेंट बि गुड कमु करे रही आहे, सिंध पुलिस बि सुठो कमु करे रही आहे, पर थोरियुनि जायुनि ते किथे जेकॾहिं का कोताही आहे त आई रिक्वेस्ट, मां पंहिंजे हिन प्लेटफॉर्म जी तरफ़ां जेको आहे रिक्वेस्ट करणु चाहींदसि त थोरियुनि कोताहियुनि खे बि बहितर करण जी ज़रूरत आहे ऐं इंशाअल्लाह बहितरी ईंदी। ॿी ॻाल्हि इहा त अॼु राति खां वठी प्रिडिक्शन आहे हैवी रेनफॉल जी पाकिस्तान जे अंदरि, स्पेशली कराची जे अंदरि। ऐं इन करे जेको आहे हाई अलर्ट कयो वियो आहे कराची। छो त तव्हांखे ख़बर आहे त कराची में रोड रस्ता टुटल आहिनि, वॾा खॾा आहिनि, उन खां अलावा नाला फुल भरियल आहिनि। त इन जे करे हैवी रेनफॉल्स जी प्रिडिक्शन आहे ऐं उन जे करे हाईलाइट कयो वियो आहे त भई पंहिंजी ज़िमेदारी ते ॿाहिरि निकिरिजो अगरि कोई ख़ासि कमु आहे। ऐं जेकॾहिं को ख़ासि कमु न आहे त अननेसेसरी जेको आहे फ़ज़ूल तव्हां घर खां ॿाहिरि न निकिरिजो। ख़ुदा न ख़्वास्ता रोड रस्तनि जी हालति एतिरी बुरी लॻी पई आहे जो किथे खॾो आहे राति जे टाइम बरसाति में ख़बर ई कोन पवंदी, का बाइक जो हादसो थी वेंदो आहे, कंहिं गाॾी जो हादसो थी वेंदो आहे, या का रक्षा ॿुधण में ईंदी आहे, उहा रक्षा जेको आहे उबती थी वई। स्पेशली नालनि खां परे थी हलो ऐं जिथे खॾा आहिनि तव्हां कोशिशि कयो उहे रस्ता ई न वठो। इन ई करे मां चवंदी आहियां त गूगल आंटी जेको आहे न,
ॾाढी कम जी शइ आहे। त हिन गूगल आंटी खे जेको आहे न तव्हां थोरो फॉलो कयो ऐं कॾहिं कॾहिं जेको आहे न गूगल आंटी थोरो डिस्ट्रैक्ट भी कंदी आहे रस्तनि में, पर सम टाइम तव्हांखे रोड रस्ता सुठा भी ॿुधाईंदी आहे। सो इंशाअल्लाह उम्मीद आहे त अल्लाह बहितर कंदो ऐं सुठो थींदो सभु कुझु। रहमत जी बारिश थींदी, ज़हमत जी बारिश अल्लाह न करे। ऐं सॼी दुनिया जे अंदरि जेकॾहिं ॾिसजे त हींअर जेको वेस्टर्न डिस्टर्बेंस आहे ऐं हीअ जेको साइक्लोन जेको आहे, जेके हीअ बरसातुनि जो जेको सिस्टम जेको हींअर पाकिस्तान में दाख़िल थियो आहे, इहो ईरान खां वठी मतिलबु सॼो अरब ईरान इहो सॼो तबाही मचाईंदो हाणे बलोचिस्तान खां पोइ हिते अची पहुतो आहे। कल्ह गवादर में तव्हां ॾिसो छा हालत हुई ऐं उन खां अलावा इलाही ॿिया अहिड़ा शहर जेके ज़रियाब अची चुका आहिनि। अल्लाह से रहम करे। कराची ते असां नथा अफोर्ड करे सघूं, असां सिर्फ़ु दुआ करे सघूं था। ऐं मां तव्हांखे इहा रिक्वेस्ट करे सघां थी त बग़ैर ज़रूरत जे तव्हां घरनि खां ॿाहिरि न निकिरिजो। सो अॼु असां वटि ॿ ज़बरदस्त गेस्ट आहिनि। शोभी भाई बि असां सां गॾु आहे। पहिरियां मां शोभी भाई खे सलाम करणु चाहींदसि, उन खां पोइ मां तव्हांखे ॿुधाईंदसि असां सां गॾु केरु मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम शोभी भाई, कैसे हैं आप? रहे थे हाँ, लेकिन अभी आपको जो मैंने इंट्रो सुना उससे मेरे अरमान कुछ ठंडे हुए हैं। अच्छा। हाँ। वरना मैं 2 दिन से इंतज़ार कर रहा था कि या अल्लाह ये 2 दिन बाद आ जाइए, ये तो जल्दी आ जाए 1 दिन पहले, क्योंकि बरसात मुझे बहुत ज़्यादा पसंद है। बरसात तो सबको ही पसंद होती है शोभी भाई, लेकिन जहमत वाली बरसात ना हो, बस ये दुआ करनी चाहिए। अब वो कैसी भी हो किरण, बरसात है। हाँ, तो मैं तो ये दुआएं कर रहा था कि अभी आते आते शुरू हो जाए, कितना मज़ा आता है। देखें हम भीगते भागते आते कितना ज़बरदस्त लगता। तो बहरहाल इसमें कोई शक नहीं, दुआ गो तो हम रहेंगे अल्लाह रब्बुल आलमीन से कि रहमत है तो रहमत ही होनी चाहिए। बेशक। हाँ, लेकिन फिर एक तजदीद भी तो है कि मैं अपने बंदे को इतनी तकलीफ़ देता हूँ जितनी वो बर्दाश्त कर सके। बेशक। तो मुश्किलात हमारे लिए आएंगी, बिल्कुल आएंगी, क्योंकि ज़ाहिर है बारिश बरसात भी होना है, ये ज़िंदगी का एक हिस्सा है, एक है बिल्कुल कुदरत का एक निज़ाम है। तो लेकिन यकीन ये है कि अल्लाह पाक अगर हमें परेशानी देगा तो उसका हल भी खुद ही परवरदिगार आलम दे देगा, क्योंकि वो 70 माओं से ज़्यादा मोहब्बत करने प्यार करने वाला रखता है। तो किरण हो जाए फिर बारिश में, तो दुआ कर रहा हूँ इंशाअल्लाह। बस मां इहो ई चवंदसि त ख़ैर ख़ैरियत जी बारिश थिए, जंहिंमें अल्लाह से सभिनीनि जो भलो करे ऐं रहमत वारी बारिश थिए। असां कराची वारा उहे आहियूं न नाज़ुक नफ़ीसड़ा, त बसि थोड़ी भई असां ख़ुशि हूंदा आहियूं त मौसम सुठो थी वियो आहे, बरसाति वारो मौसम थी वियो आहे। सो अल्लाह से सभिनीनि खे पंहिंजे हिफ़्ज़ो मान में रखे। अच्छा, अॼु असां वटि 2 ज़बरदस्त गेस्ट आहिनि। हिकिड़ी त असांजी पंहिंजी प्यारी भेण आहे रोशन तबस्सुम साहिबा, एक्स डायरेक्टर इंफॉर्मेशन आहिनि ऐं पोइटिस्ट आहिनि। एक्चुअली मैडम जा जेके आहिनि 14 बुक पब्लिश थी चुका आहिनि माशाअल्लाह सां, उर्दू में ऐं सिंधी में, ऐं ॿिया जेके मैडम जा जेके बुक्स आहिनि जेके उन्हनि लिखिया आहिनि, त जेके हिननि जा ॿिया साथी शाइर जेके आहिनि उन्हनि खे इंग्लिश में ट्रांसलेट भी कयो आहे। उन सां गॾु मैडम जो हिकिड़ो ज़बरदस्त शौक़ु चइजे, मोहब्बत चइजे। कंहिंखे न पंहिंजे दीन सां मोहब्बत हूंदी, कंहिंखे न पंहिंजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत हूंदी, कंहिंखे न पंहिंजे रब साईं सां मोहब्बत हूंदी। ही मोहब्बत जो हिकिड़ो इज़हार आहे, अनोखो इज़हार आहे। ऐं मैडम इहा शेरो शाइरी मतिलबु जीअं कनि थियूं त नातूं बि मैडम लिखियूं आहिनि, जिन जी हीअ CD आहे मुंहिंजे हथ में। ऐं उन सां गॾु इन्हनि जो हिकिड़ो किताबु आहे जंहिं ते इन्हनि जी पंहिंजी ई ख़ूबसूरत अञा बि ख़ूबसूरत आहिनि माशाअल्लाह, पर जवानी जो उहो दौरु, उहो उरूज जवानी जो, जॾहिं वाक़ई छोकिरी हूंदी आहे ऐं ख़ूबसूरत हूंदी आहे ऐं ॾाढी प्यारी लॻंदी आहे उन टाइम। मता तुंहिंजो ई तोखे लॻे, त ही बुक आहे, उन में उन्हनि जी ही पिक्चर आहे। ही बुक भी इन्हनि जो लिखियल आहे। अच्छा, ही बैक ते भी तव्हांजी ही तस्वीर आहे मुंहिंजे ख़्याल में, ऐं ॿारनि सां गॾु आहे। अच्छा, ज़बरदस्त। ही बैक ते भी इन्हनि जी तस्वीर आहे ॿारनि सां गॾु। मां ज़रूरु चाहींदसि त ॾिसो तव्हां बि। ज़बरदस्त माशाअल्लाह। उन खां अलावा असांजो हिकिड़ो ॿियो भाउ आहे जेको बहावलपुर सां ताल्लुक़ रखे थो, सराइकी पट्टी सां, ऐं माशाअल्लाह अताउल्ला ईसा खैलवी साहब जो फ़ैन आहे। उन्हनि खे ॾाढो पसंदि कंदो आहे, उन्हनि खे तमामु घणो ॿुधंदो आहे, उनखे तमामु घणो ॻाईंदो आहे। कराची में हिकु प्राइवेट ड्यूटी करे रहियो आहे
उन सां गॾु गॾु किथे बि अगरि हिननि खे घुरायो वेंदो आहे ॻाइण जे लाइ त हे वेंदा आहिनि ऐं पंहिंजो शौक़ु बि रखनि था ॻाइण जो यूट्यूब वग़ैरह जो बि चैनल्स ठहियल अथनि सो असां सां गॾु अल्लाह बचायो साहिबु हिते मौजूदु आहे सो ॿिन्हिनि खे भली कार कंदासीं अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम अदी, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा, ठीकु आहियो? थैंक यू, महिरबानी, तव्हां मूंखे सॾायो। वॾी महिरबानी तव्हांजी जो तव्हां असांखे जेको आहे पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो ऐं माशाअल्लाह सां सभिनीनि खां पहिरियां त मां इहो तव्हां खां ज़रूरु पुछणु चाहींदसि त एॾी बिज़ी लाइफ, ॿारड़ा, घर, हस्बैंड, वरी एॾा ॾुखिया ॾुखिया कम बि तव्हां पाले रखिया आहिनि, इहो शौक़ु कीअं मैनेज कयो अथव? ॻाल्हि इहा आहे त शौक़ खे मैनेज करण जी ज़रूरत कान हूंदी आहे ऐं सभु कमु थी वेंदो आहे। जॾहिं इंसानु चाहींदो आहे न त मूंखे हीउ कमु करिणो आहे त का मुश्किल कोन्हे, मूंखे कॾहिं मुश्किल न आई। इहा ॻाल्हि त तव्हांजी बिल्कुलु ठीकु आहे, शौक़ जो हूअं बि को मोल न हूंदो आहे, शौक़ु हूंदो आहे, पर चवंदा आहिनि न त हिकिड़ी छोकिरी जॾहिं ख़्वाबु ॾिसंदी आहे नंढे हूंदे खां जीअं हू मतिलबु वॾी थिए थी ऐं हू ख़्वाबु ॾिसणु जॾहिं शुरू करे थी त घणो करे त घर वारा उन ख़्वाबनि खे पूरो थियणु न ॾींदा आहिनि। वजह इहा हूंदी आहे त तूं छोकिरी आहे, एॾा वॾा वॾा ख़्वाब न ॾिस, जी इहे बि वजूहात हूंदियूं आहिनि। इहो त आहे त असांजे अखियुनि मां ख़्वाबनि खे नोचियो वञे थो। मां बि जंहिं फैमिली सां तालुक़ु रखंदी हुअसि त उते छोकिरियुनि जो पढ़णु नामुमकिन हो। इन पढ़ाईअ जे हिसाब सां ॿाहिरि निकिरण जे हिसाब सां मां तमामु घणी स्ट्रगल कई आहे। ईअं सम्झो त मुंहिंजी ज़िंदगी डोड़ंदे गुज़री आहे, डोड़ंदे उन्हनि रस्तनि तां गुज़री आहे त जिते खॾा खूबा हुआ, किथे ज़िगज़ैग हुआ, किथे पथर हुआ, किथे उस हुई, किथे बाहि हुई, उन्हनि सभिनी जे उन रस्तनि मथां डोड़ंदे डोड़ंदे लॻे थो हाणे थकिजी पई आहियां। न न ईअं न कयो। हिकु ॾींहुं माण्हू थकिजी थो पए, छो त असांजे मुआशिरे में रहूं था न, उते इंसान जो क़दुरु तमामु घटि आहे। क़दुरु तमामु घटि आहे ऐं रिश्तनि, जिन रिश्तनि खे बि मोहबत प्यारु ॾिजे थो, सीने सां लॻाइजे थो, पोइ उन्हनि जी मोट बि माशाअल्लाह तकलीफ़ ॾेई हूंदी आहे। मां चवंदी आहियां त इंसान कंहिं बि रिश्ते में हुजे न, चाहे उहो पंहिंजो रिश्तो हुजे चाहे परायो रिश्तो हुजे, क़दुरु वञण खां पोइ थींदी आहे। बसि इहो त इहो अलमियो आहे त वञण खां पोइ जेकॾहिं मां अंदरि सुतल हूंदुसि त मूंखे कीअं ख़बर पवंदी त मुंहिंजो दोस्त मुंहिंजे लाइ हाणे लुड़क ॻाड़े पियो, त उन लुड़कनि जी का हैसियत कोन्हे। ईअं न थिए जो साम्हूं वेठल माण्हू जी क़दुरु कजे त हा ही सुठो कमु करे रहियो आहे, मुंहिंजे कमु अची रहियो आहे। जीअं तव्हां हाणे मूंखे हिते घुरायो आहे, हाणे मां त रिटायर पंहिंजे घर में ईअं सम्झो त पासीरी थी वेठी आहियां, पर तव्हां मुंहिंजो क़दुरु कयो, मूंखे घुरायो त मूंखे ख़ुशी थी, मूंखे लॻो त मां कुझु कयो आहे। बिल्कुलु तव्हां कयो आहे, जेको मां पंहिंजे व्यूअर्स सां हाणे शेयर कंदसि। त तबस्सुम साहिबा माशाअल्लाह सां मतिलबु चवंदा आहिनि न डाई हार्ट फैन, ऐं पीपल्स पार्टी सां बि उन्हनि जो ताल्लुक़ु, उहो बि शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जे करे, छो त उन्हनि जी परिस्तार पंहिंजी जाइ ते उन्हनि सां मुहबत तमामु घणी, ऐं सम्झो त हू रोल मॉडल त सॼी दुनिया जे लाइ आहिनि, पर मैडम ख़ासि उन्हनि मां इंस्पायर हूंदियूं हुयूं जो शहीद राणी ते मैडम हिकिड़ो किताब बि लिखियो आहे ऐं मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो ॿियो बि अंडर प्रोसेस आहे। जी सो इहो तव्हांखे शौक़ु कीअं थियो? इहो शौक़ु कोन, दिलि जी ॻाल्हि हुई। बेनज़ीर तमामु हिकिड़ो असांजो ईअं सम्झो त मिसाल आहे, न सिर्फ़ु सिंध जे लाइ पर दुनिया जे लाइ, पाकिस्तान जे लाइ। वो तमामु स्ट्रगल कंदी हुई ऐं सची हुई पंहिंजे माण्हुनि सां, पंहिंजे अवाम सां, ऐं हुन जेके वादा कया, कोशिशि कई त उनखे पूरो बि करे। लीडर उहो हूंदो आहे जेको माण्हुनि खे ख़्वाब ॾेखारे त उनजी साभियां बि ॾे। मुंहिंजे अक़ल मुताबिक़ बेनज़ीर कोशिशि कई आम माण्हूअ जे ख़्वाबनि खे ताबीर ॾियण जी। पोइ तॾहिं त जेकॾहिं उहा हक़ जे सच रस्ते ते न हलंदड़ हुजे हा त हींअर असां मंझि हुजे हा। हाणे जॾहिं असां खां छिनी वई आहे त लॻे ईअं छा थो, पर हक़ीक़त आहे त जेको सचो माण्हू हूंदो आहे उनखे खसियो वेंदो आहे। बेनज़ीर खे बि असां खां खसियो वियो। अलाह साईं हुनजी मग़फ़िरत करे, अलाह ताला हुनजी खे जन्नत नसीब करे। ऐं मूंखे ख़बर आहे त हूअ सही जॻह ते आहे। मां हिकिड़ो ख़्वाबु ॾिठो जॾहिं मां हुनखे जंहिं वाइट कपिड़नि में खिलंदे मुरकंदे ॾिठो त मूंखे तमामु उहा
ख़ुशि लॻी। सुभान अल्लाह। त जेके नेक रूह हूंदा आहिनि त अलाह साईं उन्हनि खे ख़ुशि रखंदो आहे। बिल्कुलु हक़ीक़त ॻाल्हि आहे। उहे कंहिं न कंहिं सूरत में तव्हांजे साम्हूं ख्वाबनि में अची वेंदा आहिनि ऐं तव्हांखे महसूसु थींदो आहे त वाकई हू जिथे आहिनि अलाह साईं उन्हनि खे इलाही बहितर रखियो आहे, बहितरीन रखियो आहे। माशाअल्लाह। अलाह साईं पंहिंजे सूरह बक़रा में फरमायो आहे त इंसान जेकॾहिं वारीअ जे ज़रे जेतिरी बि नेकी करे थो या बुराई करे थो, उहे ॿई मुखालिकियल न आहिनि। बिल्कुलु। ऐं उन्हनि खे ॿिन्ही जो, बुराईअ जो बुरो, चङाई जो चङो हिसाब किताब मां ॾींदुसि। त उनजे करे जेको इंसान खेड़े थो उहो छा, जेको असां उपायूं था उहो ई खेड़ियूं था। हा हा, इहा हक़ीक़त आहे। इहा हक़ीक़त आहे। इन ई करे चइबो आहे त मतिलबु गुनाह पंहिंजी जाइ ते, पर एतिरो पलड़ो भारी न कयो गुनाहनि जो जो उनजे मथां जेकॾहिं तव्हांजी नेकियूं बि अचनि त उहे बि नज़र न अचनि। त कोशिशि कयो त जेतिरी नेकी थी सघे थी त कयो। ऐं हूअं ई बि हाणे महीनो नेकियुनि वारो अची रहियो आहे, बरकतुनि, रहमतुनि, नेमतुनि जो महीनो अची रहियो आहे। त जेतिरी क़दुरु थी सघे नेकियूं कमायो ऐं नेकियूं कयो। असां सां गॾु अल्लाह बचायो साहब हिते वेठो आहे। अस्सलाम वालेकुम भाई, कैसे हैं आप? ठीक है, तबीयत ठीक है आपकी? अल्लाह का शुक्र। कैसा लग रहा है यहाँ पे KTN? बिल्कुल अच्छा माहौल लगा है। अच्छा लग रहा है। इंशाल्लाह सिंधी चैनल कामयाब होगा। माशाल्लाह कामयाब है। और अल्हम्दुलिल्लाह आपकी सोच है कि कितना कामयाब है। बहुत बहुत कुछ, बहुत बड़ी तारीफ सुनी है। बहुत अच्छा किया, इसलिए हमारा भी दिल चाहा यहाँ हम पहुँचे। नहीं, बहुत अच्छी बात है, हमें भी अच्छा लग रहा है। और हमारी भी कोशिश यही होती है कि जो भी फनकार हो हम उसे यहाँ पे बुलाएं और उनसे गाने सुने। तो शोभी भाई से आपकी मुलाकात कैसे हुई? बंदा बचाया भाई का मैंने एक सॉन्ग देखा अच्छा सोशल मीडिया पे तो बड़ी रिजेंबलिंग मुझे लगी अताउल्ला इसे खेलवी साहब से, लाला भाई से। इनकी जो आवाज़ थी वो बहुत ज़्यादा मैच कर रही थी। तो मैं वो गाना हमने पहले भी सुना है, कमीज़ तेरी काली, लेकिन फिर जब इन्होंने इसको रीमेक किया तो मैंने वो, हम देख रहे थे यूट्यूब पे, हमने देखा तो मैंने कहा यार ये तो बहुत अच्छा गाया हुआ गाना है। और उसको रीमेक भी बहुत अच्छा किया है। फैसल ज़की मेरे भाई भी हैं, दोस्त भी हैं, उन्होंने इसका सारा म्यूज़िक किया। तो जब पता चला कि ये तो सारी अपनी ही टीम है, तो फिर अल्लाह बचाया भाई का पता चला तो ये पता चला कि ये वहाँ से आके यहाँ कराची आए हुए। सही। कोई रास्ता इनको मिल भी नहीं रहा था उस वक्त। तो फैसल भाई ने पहले इनको सपोर्ट किया, फिर इन्होंने मुझे कॉल किया कि भाई आपको मैंने फलाने चैनल पे देखा है। मैंने कहा ये बड़ी आपकी मेहरबानी है कि आपने मुझे KTN पे देखा। ये मोहब्बत होती है। तो आप मुझे बुलवाइए। सही। तो आपको पता है फिर हमने अपने डायरेक्टर से बात की। तो इनको यहाँ फिर नहीं मैं भाई आपको एक चीज़ बताऊं कि माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह KTN की ये खासियत रही है कि कैसा भी टैलेंट हो हम उससे प्रमोट ज़रूर करते हैं। नए से नया टैलेंट हो, पुराने से पुराना टैलेंट हो, हम उससे बुलाते हैं, बिठाते हैं और उनसे गाने गवाते हैं। ये KTN की हिस्ट्री रही है। KTN की खासियत ये करण ये कि यहाँ पर रंग, नस्ल, नसब, मजहब का कोई कॉन्सेप्ट नहीं है। यहाँ सब एक है, एक बराबर है, सब एक बराबर है। तो मुझे ये बताइए कि आपको गाने का शौक कब से हुआ? मुझे गाने का जो, अगर मैं जैसे सिंगर बना हूँ, मैं तो खैर सिंगर क्या हूँ, मैं तो मामूली सा आदमी हूँ। और लाला समंदर है। सही बात है, सही बात है। तो मैं लाले के गाने सुनता था, मेरे दिल से एक जज्बात उठा। मैंने बोला एक लाले का बुढ़ापा भी तमाम आ गया। तो मैंने बोला अल्लाह से, मैंने दुआ मांगी, मैंने बोला ये लाला थोड़ी सी मेरे को आवाज़ दे दे। वाह वाह। मेरा दिल यही चाह रहा है, ताकि मैं पूरा तो नहीं बन सकता, वो समंदर है, मैं कुछ भी नहीं। ज़ाहिर एक रूहानी उस्ताद की थोड़ी सी रूह आ जाएगी। मेरा दिल खुश हुआ। फिर जेल इंतज़ामिया ने मेरे साथ ताउन किया। अच्छा। जेल सुपरिटेंडेंट अभी DIG बने हसन सतो, एहसान मार साहब, ये सारे लोगों की ताउन की वजह से तो मैं यहाँ तक पहुँचा। माशाल्लाह माशाल्लाह। चलें, ये तो बहुत अच्छी बात है। बस थोड़ी देर में आपसे सुनते हैं, गाने वाने सुनते हैं आपसे। बाकी हमारा दोस्त है अपना मलिक असलम साहब, तो उसकी बड़ी बैक सपोर्ट रही है मलिक असलम साहब। अच्छा जी, वो बलोच कॉलोनी में रहते हैं। अच्छा। नहीं माशाल्लाह बहुत अच्छी बात है ये तो। मैडम तव्हां कंफर्टेबल आयो? जी बिल्कुल। एंजॉय कयो पिया? वेरी गुड। चलो माशाल्लाह सुठी ॻाल्हि आहे। अच्छा मां तव्हांखां इहो ज़रूरु पुछणु चाहींदसि त सियासत में माशाल्लाह सां हाणे त छोकिरियूं अची रहियूं आहिनि ऐं पॉलिटिक्स जॉइन करे रहियूं आहिनि, पर तॾहिं बि तादाद हिकिड़ी घटि नज़र ईंदी आहे। घटि आहे। वजह छा आहे?
वजह आहे जो असां वटि मेन डोमिनेट सोसाइटी आहे उते जिते जंहिं बि फर्म ते औरत आहे मर्दनि सां गॾु त उनखे औरत ई डील कयो थो वञे उन जे करे औरतूं जेके आहिनि सो थोड़ियूं हटी थियूं वञनि मां पाण जेको आहे सो रही हुअसि फ्रंट मुमताज़ अली भुट्टो साहब सां गॾु नेशनल फ्रंट में ऑर्गेनाइज़र सिंध हुअसि पर उते हिकु त मां रिक्शा में वेंदी हुअसि मूं वटि गाॾी तॾहिं कोन हुई सही रिक्शा में वेंदी हुअसि त मुंहिंजी उहा हैसियत हूंदी हुई जेके गाॾियुनि में ईंदी हुननि जी उहा हैसियत हूंदी हुई ऐं उनखां पोइ ज़ाहिर आहे हाणे 40 साल 35 साल अॻु त थोरी सी जवानी असां वटि बि हुई उन जे करे पोइ जेके छोकिरा हूंदा हुआ न पोइ ॾिसंदी हुअसि त हुननि जी जेको आहे सो मूंखे एज़ ए कारकुन हुननि जी नज़रूं मूं ते कोन हूंदियूं हुयूं इन जे करे मां सुणी त ख़ैर कान हुअसि ईअं न चओ ॾिसो मां वरी जेको मजबूर थी वेंदसि तव्हांजी तस्वीर ॾेखारण लाइ अमानला मैडम इहा ग़लति ॻाल्हि करे छॾी प्लीज़ तव्हां ॾिसो मैडम केॾियूं ख़ूबसूरत आहिनि जवानी में चवनि थियूं मां ख़ूबसूरत न हुयसि ईअं कीअं चई छॾियो तव्हां बसि पोइ इन्हनि शयुनि जे करे इन्हनि शयुनि जे करे पोइ मां त हटी वई हुअसि मूं का शिकायत कई ॾहसर साहिब सां त ही छोकिरा हिन क़िस्म जूं ॻाल्हियूं कनि था त हुन उनखे को रिस्पॉन्स न ॾिनो पोइ उन ॾींहुं रिज़ाइन ॾेई वई हुअसि हली तंहिंखां पोइ मां सियासत खे जेको आहे सो फ़िलहालु मुंहिंजो ज़हन इहो थो चवे त सियासत में औरत वञे थी पर घणो कुझु उनखे ॾियणो थो पवे घणो कुझु विञाइणो थो पवे जेको मां विञाइण जे पोज़ीशन में न हुअसि मतलब तहां डिसहार्ट थी विया न हां तहां मतलब रिस्पेक्ट नाहे बाकी सब कुछ आहे रिस्पेक्ट नाहे रिस्पेक्ट त ठाराइणी पवंदी आ न यार अञा ताईं मूंखे लगे थो त उते विञाइण खां पोइ कुछ हासिल करणो आहे सॉरी टू से न उहा तहांजी पंहिंजी हिकिड़ी सोच आहे बिल्कुल मां तजुर्बो आहे मां एज़ ए इंफॉर्मेशन में जेको आहे असांजो इंफॉर्मेशन डिपार्टमेंट जेको आहे सो ईअं सम्झो त दाईअ जी हैसियत रखे थो असां माण्हुनि जे नसुनि खां वाक़ुफ़ आहियूं ऐं शुक्र अल्हम्दुलिल्लाह इन इदारे में वेही असां जंहिं माण्हू खे ॾिसंदा आहियूं न उनजी अंदर खे जज करे घटि में घटि मां त वेंदी आहियां ऐं हिन इदारे में अचण जो जेको सहरो आहे सो काज़ी ख़ानदान ते आहे काज़ी सईद साहब जेको आहे मुंहिंजी तमामु घणी मदद कई एज़ ए इंफॉर्मेशन ऑफिसर जॾहिं मां पहिरीं सिलेक्ट थी हुअसि त उन्हनि जी महिरबानियुनि सां मां सॼी उमिरि जो जेको आहे सो थोरो नथी लाहे सघां छो त मां हिकु ग़रीब फैमिली सां ताल्लुक़ु रखंदी हुअसि मुंहिंजी न एतिरी पहुच हुई न एतिरो सोर्स हो लेकिन ही माण्हू जेके हलाली ऐं अलाह साईं हुननि खे शर्म आया ऐं ग़ैरत तमामु घणी ॾिनी आहे पंहिंजनि माण्हुनि जो ख़्यालु कनि था त काज़ी सईद मूंसां तमामु घणो माशाअल्लाह मुंहिंजो कॉपरेशन कयो मूंखे नौकिरी मिली जो मां उन ग्रेड में रिटायर थी हुअसि उन जूं महिरबानियूं आहिनि काज़ी ख़ानदान जूं महिरबानियूं आहिनि माशाअल्लाह माशाअल्लाह ज़बरदस्त केतिरो अर्सो थियो आहे तव्हांखे रिटायर मूंखे मां 18 में थी आहियां 18 में थिया जी 5 साल थी विया सही त ही जेको रिटायरमेंट वारो जेको टाइम आहे तव्हां कीअं मतिलबु हिकिड़ो स्पेंड कयो इहो तमामु सुठो पियो गुज़रे न ॿार सभु वॾा थी विया आहिनि त उन्हनि जूं पढ़ायूं उन्हनि खे ॾिसणु उन्हनि खे वासण घर में आराम करणु ऐं इलाही सुस्त थी वई आहियां घर में वेही हाणे बिल्कुलु मां ॾाढी एक्टिव हूंदी हुअसि प्रोग्राम में हेॾे होॾे वेंदी हुअसि हाणे बिल्कुलु स्लो थी वई आहियां इन जे लाइ जो माण्हू जॾहिं घर वेहे थो न हाणे असां हुआसीं ईअं सम्झो त आवारा पंछी जेको रोज़ घर मां निकिरूं रोज़ अचूं पोइ वेही रहियसि त सुस्त थी वई आहियां बाक़ी लिखण पढ़ण सां त थोरो घणो तालुक़ु आहे त इहा त हिकिड़ी अहिड़ी बीमारी आहे जा ख़तमु थियण जी न आहे क़बर ताईं हलंदी इहा सुठी हिकिड़ी तव्हांजी एक्टिविटी आहे ॾिसो तव्हां इन में पंहिंजो पाण खे बिज़ी रखी सघो था तव्हां अननेसेसरी सोचुनि खां परे रही सघो था तव्हां डिप्रेशन खां परे रही सघो था टेंशन्स खां परे रही सघो था तारी नुंहं आहिनि माशाअल्लाह ॿार अञा मंगाया अथमि अच्छा सही जॾहिं रिटायर थियसि पोइ सभिनी ॿारनि खे वठी सॼे वर टूर ते वई सो घुमी फिरी माशाअल्लाह पर वही चवंदा न सास बहू वारी हिकिड़ी चिक चिक उन खां बि परे रहंदो पनाह ॾींदो त मां ससु कान आहियां मां माउ थींदसि पंहिंजे बचनि जी इंशाअल्लाह इंशाअल्लाह ॾिसो हर ससु ईअं ई चवंदी आहे हा न सुठो आहे त जॾहिं पहिरियों नियाणियूं घर में अचनि थियूं उनखे पंहिंजो कजे बिल्कुलु कजे तॾहिं हू असांखे पंहिंजो कंदियूं बिल्कुलु कजे ॾाढी सुठी सोच आहे ऐं हर जेको आहे ससु खे इहा ई सोच रखणु घुरिजे ऐं घर जन्नत थींदो घर जन्नत थींदो ॾिसो असां पंहिंजी नियाणियुनि जो जॾहिं सुख सोचींदा आहियूं त असां ॿी नियाणी जेका
पढ़ाए घर था अचूं त उनखे बि त असां पंहिंजो सम्झूं। मुंहिंजे ॿारनि जी पहिरीं ॻाल्हि त उहा बि सम्झे। मुंहिंजे ॿारनि जी मङणी थी वञे, मां हुननि खे आंटी चयूं, मूं चयो आंटी फांटी कुझु नहीं, हा अमी चओ। हाणे मूंखे सभु अमी छॾींदियूं आहिनि, उहे बि मूंखे सॼे ख़ानदान अमी छॾींदो आहे। त मुंहिंजे ॿारनि जे मंगेतर मूंखे आंटी चवणु शुरू कयो। मूं चयो मां आंटी कंहिंजी कान्हे, मां अमी आहियां ऐं अमी रहंदसि। माशाल्लाह माशाल्लाह ज़बरदस्त। इते वठंदासीं ब्रेक खपे, ॻाल्हियुनि खे कंटिन्यू कंदासीं। जी व्यूअर्स, वक़्तु आहे ब्रेक जो, कारे न वञिजो, जल्दी वापसि था अचो, सो स्टे विद अस। वेलकम बैक व्यूअर्स, बेर तव्हांखे भली कार कंदासीं रंगन भरी शाम में। मंडे टू फ्राइडे 3 खां 5 तव्हां सां गॾु हूंदा आहियूं। तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था, असांखे कॉल करे सघो था। नंबर तव्हांजी स्क्रीन ते अची रहियो आहे। ऐं ज़रूरु मां पंहिंजे रेगुलर कॉलर्स खे मिस करे रही आहियां ऐं तव्हांजी ज़रूरत हूंदी आहे त तव्हां असांखे कॉल कयो, असांखे एप्रिशिएट कयो, या का जेको आहे घटिताई आहे शो में, या का चेंज ॾिसणु चाहियो था, या काई बि सजेशन तव्हां ॾियणु चाहियो था, या का बि ॻाल्हि करणु चाहियो था, त तव्हां बिल्कुलु करे सघो था। ऐं इलाही ॾींहंनि खां जेको आहे मां तव्हां सभिनीनि खे मिस करे रही आहियां ऐं तव्हां बिल्कुलु प्रोग्राम में शामिल थी सघो था, असांखे कॉल करे सघो था। मैडम, असांजो मुआशिरो जेको आहे चयो वेंदो आहे त मर्द जो मुआशिरो आहे जी, इन में औरत खे कंसीडर एतिरो न कयो वेंदो आहे। पर हालांकि जॾहिं की असांजो क़ुरान, असांजो दीन, असांजो अल्लाह, असांजो नबी पाक चवे थो त औरत खे बि बराबरि जा हक़ूक़ आहिनि, त हिते औरत खे घटि छो सम्झो वेंदो आहे? अच्छा, ॻाल्हि इहा आहे त अलाह साईं त असांखे जेको आहे बराबरि जा हक़ूक़ बि ॾिना आहिनि। ऐं हिकिड़ी वॾी ॻाल्हि इहा त माउ जी पेरनि खां जन्नत रखी आहे, अहिड़ो एज़ाज़ त शायदि मर्द खे किथे बि न मिलियो आहे। इन हूंदे बि वरी अलाह साईं फरमाए थो त मर्द जी हिकु शाहिदी, औरतूं 2 शाहिदी, माना फ़र्क़ु आहे। ऐं अलाह ताला इहो बि फरमायो आहे पंहिंजे कलाम पाक में त मर्द जेको आहे न सो औरत खां वधीक ताक़तवर आहे, इन लाइ जो हू घर खे सर्वाइव करे थो। औरत खे सिर्फ़ु घर में, हाणे त चेंज थी विया आहिनि, औरत बि कमाए थी। जॾहिं क़ुर शरीफ़ लथो, अलाह साईं खे त अॼु जे ॾींहं जी बि ख़बर हुई, हिन खां पोइ जेको वक़्तु ईंदो उन जी बि ख़बर आहे, पर अलाह साईं मर्द खे थोरो अपर रखियो आहे त उनजे करे मर्दनि जो दिमाग़ु ख़राबु थियो आहे। ठीकु आहे, हू त जेको आहे सो निकाह महिल त 3 दफ़ा क़बूल औरत खे कनि था, पर दुनिया जी कंहिं फील्ड में औरत खे क़बूल करण लाइ तयारु न आहिनि। अच्छा, किथे किथे मां इहो बि ॾिसंदी आहियां त अगरि ॿई माशाअल्लाह सां हस्बैंड एंड वाइफ कमाइनि था, या अगरि ज़ाल जी जेको आहे सैलरी थोरी सुठी आहे, या हू कंहिं सुठे हुन ते लेवल ते आहे, त पंहिंजे ज़ाल खां बि मर्द खे जेलसी थिए थी। बिल्कुलु थिए थी, मुंहिंजे घर में आहे। ओह माय गुडनेस, मां सच ॻाल्हाए फील कंदी आहियां, मां फील कंदी आहियां, छो त हिकिड़ो कुदरती तौरु ऐं मुआशरती तौरु मर्द खे इहो ज़हन में रखियो वियो आहे त औरत तव्हां खां घटि आहे, कमज़ोर आहे। पोइ ही जेके शयूं आहिनि औरतूं घटि फील कराइनि थियूं। मुंहिंजी कोशिशि रही आहे त मुंहिंजो घरवारो बि ऑफिसर, मां बि, इन खां अलावा ॿार बचा सभु गॾिजी पढ़ाया अथऊं। कोऑपरेटिव माण्हू आहे मुंहिंजो घरवारे, कॾहिं बि मूंते का पाबंदी न रखियो। अॼु बि मुंहिंजो भले ॾींहं में 40 फ़ोन अचनि तॾहिं मूंखां कोन पुछंदो त कंहिंजो फ़ोन आयो। इन क़िस्म जो मूंखे आज़ादु रखियो आहे, केॾांहुं वञा अचां मूंते का पाबंदी कोन्हे। पोइ तॾहिं बि फील थींदो आहे त किथे किथे उहो मूंखां सड़ंदो आहे। ओ माय गॉड, भाई ईअं न कयो, ॾाढी प्यारी आहे असांजी मैडम। ऐं ख़ैर उहो हिकिड़ो तव्हांजो पंहिंजो पर्सनल आहे, तव्हांजो हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो हूंदियूं, पर इहा वाकई हिकिड़ी चए न तल्ख़ हक़ीक़त आहे, इहा नज़र ईंदी आहे इलाही जाइनि ते, इहा शइ नज़र ईंदी आहे। थियणु न खपे, थियणु न खपे, एप्रिशिएट करणु खपे। वरी बि घुमी फिरी असांखां इहो सुवाल थो थिए त करी छा थी, एग्ज़ैक्टली कयो छा अथई। हाणे जेकॾहिं असां पंहिंजूं ख़ूबियूं बयानु करण था वियूं त वरी जहिड़ो थो थिए। औरत सॼो ॾींहुं घर में कमु करे थी, ॿाहिरि जॉब करे थी, ॿार संभाले थी, पंहिंजे ससु सहुरे खे बि ॾिसे थी,
ऐं ॿारनि जी नंढियुनि नंढियुनि शयुनि खे बि ॾिसे थी, तव्हां पंहिंजे हस्बैंड जी बि नंढियुनि नंढियुनि शयुनि खे ख़्यालु रखे थी। मतिलबु हू पंहिंजो पाण खे विसारे हिकिड़ी तरीक़े सां हू सभिनि जो सोचे थी, सभिनीनि जो ख़्यालु करे थी, सभिनीनि जे खाधे पीते जो ख़्यालु करे थी, निंड जो ख़्यालु करे थी, तव्हांखे हर शइ टाइम ते ॾिए थी, पंहिंजी निंडूं फिटाए करे बि। पोइ बि जॾहिं उन खां इहो सवालु थींदो आहे न, वॉट यू डिड फॉर मी, वॉट यू डिड फॉर अस, वाकई तकलीफ़ थींदी आहे। जी जी। ऐं स्पेशली उन छोकिरी लाइ इहो ज़रूरु चवणु चाहींदसि त इहे बि इशूज़ असांखे फेस करणा पवंदा आहिनि पंहिंजे मुआशरे जे अंदरि हिन टाइम। अनफॉर्चुनेटली अगरि का छोकिरी कमाए थी ऐं सुठो कमाए थी, घर खे अफोर्ड करे थी, ऐं उते तव्हांजा ॿ भाइर बि मौजूदु आहिनि, उहे बि जेकॾहिं कमाइनि था या जेतिरो बि हिसो घर में मिली करे ख़र्च कनि था, त उते बि जेको आहे पुट खे मथे ते रखियो वेंदो आहे, न्याणी खे जेको आहे एतिरी अहमियत न ॾिनी वेंदी आहे। हालांकि न्याणी सभु कुझु कंदी आहे, पुट एतिरो न कंदो आहे, न्याणी हर शइ कंदी आहे, पोइ बि न्याणी खे जेको आहे बराबरि जा हक़ूक़ न मिलंदा अची वई आहे। मुंहिंजे घर में मुंहिंजी हिकिड़ी बेबी आहे, 2 पुट आहिनि मुंहिंजा, त कॾहिं न हुनजे पीउ फ़र्क़ु कयो आहे, बचनि में न मूं कयो आहे। हाणे थोरी थोरी चेंज अचे पई, पर अञा वक़्तु लॻंदो। पर मैडम सॉरी, अॼु बि मुआशरे में असां वटि पुट खे वधीक अहमियत ॾिनी वेंदी आहे, धीअ खे अञा मूंसां मुंहिंजी धीअ स्वरूपा जेके आहे शिकायतूं कंदी आहे त भाउर हेॾां घुमणु फिरणु वञनि था, उन्हनि ते पाबंदियूं कोन्हनि, मूंखे झली थी। त मुंहिंजो हुनखे इहो जवाबु हूंदो आहे, बाबा तूं उन्हनि खां वधीक मूंखे प्यारी आहीं, ऐं असांजो जेको मुआशिरो आहे, असांजो उथणु विहणु आहे, उन में औरत खे एतिरो वधीक ॿाहिरि निकिरणु सुठो कोन थो सम्झो वञे। हर कंहिं लिमिटेशंस हूंदियूं आहिनि, हदूं हूंदियूं आहिनि, उन हदुनि में रही करे माण्हू हले थो, त इन में मर्द जी बि इज़त आहे, औरत जी बि इज़त आहे। बाक़ी हाणे असां जेकॾहिं अच्छा हिकिड़ी ॿी बि हिकिड़ी तकलीफ़ वारी ॻाल्हि आहे जेको हिकु औरत जे वाता तव्हां ॿुधंदो, उहा हीअ आहे त असां छोकिरियुनि खे जेका आज़ादी ॾियूं था न, उन्हनि आज़ादी मां जेको आहे सो मां ॾिठो आहे त 50% छोकिरियूं उन आज़ादी खे ग़लति थियूं इस्तेमालु कनि। ठीकु आहे, इश्क, मोहबत, प्यार, टेलीफोन, इहे शयूं हू पंहिंजो फंडामेंटल राइट थियूं सम्झनि, लेकिन इन्हनि सभिनी शयुनि मां सवाइ नुक़सान जे छोकिरी कुझु कोन थो मिले। त असांजी आज़ादीअ खे इहा आज़ादी न सम्झी वञे त असां पंहिंजे माइटनि जे ख्वाबनि ते या उन्हनि जी इज़तुनि ते लत हणी आज़ादीअ लाइ अॻिते निकिरूं, इहे शयूं छोकिरियुनि खे सम्झणु खपनि, पर इन्हनि ॻाल्हियुनि खे सम्झण लाइ बि वक़्तु खपे। ख़ैर हींअर इलाही भेनरूं आहिनि जेके ॿाहिरि निकिरनि थियूं, जॉब्स कनि थियूं, डिफरेंट फील्ड्स में कमु कनि थियूं। सोशल मीडिया जो हिन में वॾो किरदारु आहे मैडम, त उनखे तव्हां कीअं इस्तेमालु था कयो, तव्हांजे मथां आहे उहो। तव्हां उनखे सुठे वे में इस्तेमालु कंदव त तव्हां बहितर मुस्तक़बिल खे संवारे सघो था, अञा बि बहितर मुस्तक़बिल करे सघो था पंहिंजो। जेकॾहिं तव्हां उनखे ग़लति वे में इस्तेमालु कंदा त उनजो नुक़सानु आहे। त हिते इलाही शयूं सोशल मीडिया के भी फॉलो कयो। न्यू जनरेशन जेको आहे सो सम्झण लाइ तयार न आहे, हुननि खे अट्रैक्शन आहे इन्हनि शयुनि में। हूअं बि इंसान जी नेचर आहे, तव्हां इंसान खे जंहिं शइ लाइ जलींदो उहो हुन लाइ ज़रूरी थी वेंदो। इन जे करे कुझु शयूं कुदरती बि असांजे नेचर में आहिनि, कुझु शयूं असांखे मुआशिरे ॾिनियूं आहिनि, कुझु शयूं असांखे घर मां हासिल थी आहिनि। बिल्कुलु इन ॻाल्हि खे बि कंटिन्यू कंदासीं, पर हिते जेको आहे असांजो भाउ वेठो आहे, अल्लाह बचायो, अताउल्ला न्याज़ी भी पाने के सदराइंदो आहे, ऐसा ही है ना? अताउल्ला न्याज़ी भी आप खुद को बुलवाते हैं? हाँ, लोग बोलते हैं जी जी। तो अताउल्ला न्याज़ी साहब के जेको आहे असां ॿीहर भलीकार कंदासीं। आज आप फिर अपनी जादुई आवाज़ हमें सुना दें, जिसका हम बेसब्री से इंतज़ार कर रहे हैं। अस्सलाम वालेकुम। मेरी तरफ से जितने भी हैं ये प्रोग्राम जो देख रहे हो सिंधी चैनल का, तो इंशाल्लाह देखते रहो। इंशाल्लाह हम यहाँ पे आते रहेंगे जितने भी गुलकार हैं। तो हमारी तरफ से दोबारा भी सलाम है।
कमीज तेरी काली नी सोने फुलावाली कमीज तेरी काली सोने फुलावाली ओ भावे वसे तू वलाए तसा करनी रे भावे वसे तू वलाए तसा करनी रे तैनू लेके जड़ाइया वाली कमीज तेरी काली सोने फुलावाली पहला पावे ते नाज बखावे तू पहला पावे ते नाज बखावे ओ रब करे शला मेल कदी आ जाई सफेर रब करे शला मेल कदी आ जाई सफेर सानू पैर दे कमीज तेरी काली नी सोने फुलावाली बोझन काला नितिंगिरिया काला नी बोझन काला नितिंगिरिया वाला आए मंगा मैं दुआ तैथू होवा ना जुदा आए मंगा मैं दुआ तैथू होवा ना जुदा रब वक्त न करे कमीज तेरी काली नी सोने फुलावाली कमीज तेरी काली नी सोने फुलावाली टिक्का तैनू सजदा नी मथे उत्ते सजदा नी टिक्का तैनू सजदा नी मथे उत्ते सजदा ओ तैनू जिन्ना भी मैं तक्का नहीं ओ रज दिया अखां तैनू जिन्ना भी मैं तक्का नहीं ओ रज दिया अखां तैनू तकियां कलेजे ठंड पैंदी कमीज तेरी काली नी सोने फुलावाली कमीज तेरी काली नी सोने फुलावाली ओ भावे बसे तू वलाए तसा करनी नी रहे भावे बसे तू वलाए तसा करनी नी
रहे तैनू लेके जाना कमीज तेरी कमीज तेरी काली सोने फुलवारी कमीज तेरी काली सोने फुलवारी कमीज तेरी काली सोने फुलवारी। माशाल्लाह 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 ज़बरदस्त और बहुत बेहतरीन आपने इसको गाया माशाल्लाह माशाल्लाह। और शायद जो आपने दुआ मांगी अल्लाह से, अल्लाह ने आपकी वो दुआ कबूल कर ली। शायद कोई कबूलियत का वक्त था वो उस वक्त, आपको लगता है ऐसा? मुझे मैं कह रही हूँ उस वक्त जो आपने दुआ मांगी जी जी कि आपको वो आवाज़ अल्लाह पाक दे दे, तो अल्लाह ने आपको वो आवाज़ अता कर दी। बस अल्लाह ताला ने ऐसे जो अताउल्लाह नियाज़ी की आवाज़ जो हमारे एक जहन में डाली, मुझे कोई महसूस भी नहीं था। जो आपको आवाज़ भी दी है और पर्सनैलिटी भी तकरीबन लाला भाई जैसी ही दी है। बिल्कुल मुझे यही कहते हैं, जहाँ चैनल पे जाता हूँ मुझे यही आवाज़ पे कंट्रोल है। बिल्कुल तो इंशाल्लाह भाइयों की कंट्रोल है, तो बस और क्या चाहिए फनकार को। भाइयों की भी दुआ है। माशाल्लाह माशाल्लाह। एक बड़ा भाई है मुजम्मल भाई, जिसके मेरा बहुत ख्याल करता है। सही। और अल्लाह भाई हमारी भी दुआ है उसके साथ। हम एक रिकॉर्डिंग में थे, एक चैनल पे 10 से 11 शो हमने रिकॉर्ड किए, लाला हमारे साथ थे। तो लाला भाई का स्टाइल अंदाज बिल्कुल यही है, वो भी सादा तबीयत आदमी है। उनसे आप कोई बात करें तो वो पहले सोचते मैं इनका जवाब क्या दूंगा, फिर बात करूंगा। मेरी कोशिश बड़ी जा रही है मैं एक लाले से अगर मेरी मुलाकात हो जाए। अभी तो बहुत तबीयत खराब है। इंशाल्लाह इंशाल्लाह अल्लाह पाक उनको सेहतयाब करे। इंशाल्लाह हमारी दुआ है, बहुत दुआ है। इंशाल्लाह आपकी ये भी जो है दुआ अल्लाह पाक कबूल करेंगे, क्योंकि देखें आपने आज एक चैनल पे बैठकर एक प्लेटफॉर्म के थ्रू आपने परफॉर्म किया है उनका इतना हिट गाना, खूबसूरत, जो मतलब मैं कहती हूँ रिकॉर्ड ब्रेकिंग गाना है। और हो सकता है कि ये वीडियो उन तक पहुंच जाए और वो खुद ही आपको बुलवा ले। मुझे बड़ी उम्मीद है दिल से जो मैं इसके साथ लाले के साथ। बस आप कहते ना कि नीयत साफ तो मंजिल आसान, तो इंशाल्लाह अल्लाह पाक जरूर मदद करेंगे आपकी। मैडम जी तसा जी गाल बोल थी रही हुई न्याणिन जे हवाले सां, ॿारड़नि जे हवाले सां, हिकिड़ी शइ असांखे अॼु जे दौर में इहा बि नज़र अचे थी त ॿारनि जे अंदरि गुस्सो तमामु घणो आहे, नंढड़नि नंढड़नि ॿारनि में नज़र अचे थो। वजह छा आहे इहा अग्रेशन छाजी आहे ॿारनि में? ॿारनि में मुंहिंजे ख़्याल में जेके इहे शयूं आहिनि त असांजा असीं वालिदैन ॿारनि ते तवजो घटि था ॾियूं। घणो करे जेके असां शहरी आहियूं माउ पीउ, ठीकु आहे, ॻोठनि में बि हिकिड़ो त असां वटि मुआशी तकलीफ़ूं तमामु घणियूं आहिनि कमाइण जूं। माउ बि जेकॾहिं ज़मीन ते कमु करे थी, पीउ बि करे थो, हुननि जा बि उहे हालात आहिनि। जेकॾहिं मां नौकिरीअ ते ऑफिस में वञा थी, मुंहिंजो मुड़ुसु बि वञे थो, त असां बराबरि आहियूं। असां खणी ऑफिसनि ते कुर्सियुनि में था वियूं, हुते हू बि पंहिंजे घर खां ॿाहिरि आहिनि। त जेको घटि तवजो आहे औलाद ते, ॿारनि ते, उहो ॿारनि खे तवजो न मिलणु। ॿार त मुंहिंजो ख़्यालु आहे त हर वक़्तु तवजो चाहींदा आहिनि। हाणे मुंहिंजी ऑफिस मुंहिंजो घरु तमामु वेझो, आउं पंहिंजे ॿारनि खे पंहिंजे ख़्याल में मूं तमामु घणो तवजो ॾिनो, पर हाणे हू मूंखां शिकायत था कनि था मी तव्हां असांखे टाइम कोन ॾिनो, त छा करियां? त पोइ मां तॾहिं सोचींदी आहियां त मां औरत जी आज़ादीअ जी बि क़ाइल आहियां त औरत खे आज़ादु थियणु खपे, सर्विस करणु खपे। पर मां जॾहिं पंहिंजी नौकिरी करे हाणे अची घर वरी वेठी आहियां त मां नौकिरीअ जे ख़िलाफ़ु आहियां। अच्छा, ठीकु आहे, ख़िलाफ़ु इन लाइ आहियां त असांजो पंहिंजो घरु लुॾी थो वञे। असां वाक़ई असां चऊं था त असां पंहिंजे मुड़ुस जी बि ख़िदमत था करियूं, उन खे बि तवजो ॾियूं था, बचनि खे बि तवजो ॾियूं था, मां नौकिरी बि कयां थी, मां सभु कुझु कयां थी, पर तॾहिं बि झोल आहे इन में। पर मुंहिंजे ख़्याल में इन में जेको आहे कॉन्ट्रीब्यूशन जेको हूंदो आहे उहो तव्हांजे पंहिंजे साहुरनि जो बि हूंदो आहे,
तव्हांजे हस्बैंड जो बि कॉन्ट्रीब्यूशन अची थो वञे जी, जी। जेकॾहिं हू तव्हांखे एतिरो मतिलबु लाइम लाइट में खणनि ऐं जेकॾहिं तव्हांखे उहो फिज़िबल रखनि तव्हांखे हर तरह सां उहो कॉन्फिडेंस मिले ऐं तव्हांखे उहा सपोर्ट मिले त मां सम्झां थी त छोकिरी घर बि संभाले सघे थी छोकिरी ॿार बि संभाले सघे थी छोकिरी पंहिंजी जॉब बि संभाले सघे थी सही आहे सपोर्ट बि आहे पर मसइलो हीअ आहे त मां जेको आहियां सो सच खे तरजीह ॾींदी आहियां सच इहो आहे त असांजूं पढ़ियल गढ़ियल छोकिरियूं जेके नौकरियूं कनि थियूं उन्हनि खे सहुरा घटि था वणनि ठीकु आहे हा इहो बि अलमियो आहे असां वटि जेको जॉइंट फैमिली जो सिस्टम हो न सो ख़तमु थी वियो आहे ऐं छोकिरियूं बि नासह थी वियूं आहिनि असां त हरू भरू ससु ते बि इल्ज़ाम था आणूं त ससु जेका आहे सो नुंहं सां नथी हले पर जेको मुंहिंजो तजुर्बो आहे त छोकिरियूं बि पंहिंजे साहुरनि सां गॾु हलणु नथियूं चाहिनि हू सम्झनि थियूं चवनि थियूं त असांखे मुड़ुसु अकेलो खपे हाणे जॾहिं मुड़ुसु अकेलो हूंदो ॿार ॼमंदा फैमिली थींदी उहे त हर शइ तवजो थी घुरिजे चाहे हर शइ टाइम थो चाहे त पोइ इन में त हेठि मथायूं थियनि थियूं न असांखे ॿिन्ही तरफ़नि खे सोचणो पवंदो त ससु पंहिंजो किरदारु अदा करे त उते नुंहं खे पंहिंजो किरदारु अदा करणु खपे ऐं शहरनि में तमामु नंढा घर आहिनि फ्लैट लाइफ आहे इहे हेॾा घर आहिनि हिकिड़े कमरे मां ॾिसी वरी साॻियो मुंहुं ॾिस हुन कमरे में साॻियो मुंहुं ॾिस हिक ॿिए जा मुंहुं ॾिसी थकिजी था पऊं बेज़ार थी था वञे फ्रस्ट्रेशन थी थिए पई हा इहो मसइला आहिनि ऐं ॻोठनि में वॾा वॾा घर आहिनि दिलि चवे त ॾिसो दिलि चवे त न ॾिसो हिते त मजबूरनि हिक ॿिए खे ॾिसणो थो पए बर्दाश्त चवंदा न बर्दाश्त करणो थो पए ऐं असां वटि जेको आहे सो छोकी ॿ पैसा कम न ॾिसो न हिकिड़ी सची ॻाल्हि कजे त औरत ॿ पैसा कमाए थी त पाण खे भला छा थी सम्झणु शुरू करे त मां चङी जोई आहियां न जॾहिं मर्द थ्रू आउट औरतुनि जी ख़िदमत बचनि जी ख़िदमत करे रहियो आहे घर पाले रहियो आहे हाणे जेकॾहिं असां पंहिंजे मर्दनि खे कुलो कुल में मिलाए उनजी का मदद करियूं था फाइनेंशियल कहिड़े बि क़िस्म जी त पोइ असां को वॾो कमु कोन पिया करियूं ठीकु आहे असां को वॾो कमु कोन था करियूं जेकॾहिं असां आज़ादी घुरूं था त कुझु आज़ादीअ लाइ क़ुर्बानी बि ॾियणी पवंदी सो अॼुकल्ह जूं औरतूं बि घटि थियूं ॾियनि इंक्लूड मी सो इहो इन्हनि शयुनि खे हर पहलू हूंदो आहे मां चवां थी त तव्हां जेकॾहिं तव्हांखे आज़ादी मिले थी पंहिंजे पेरेंट्स जी तरफ़ां या हस्बैंड जी तरफ़ां साहुरनि जी तरफ़ां त उनजो नाजाइज़ फ़ाइदो न खणो टाइम हूंदो आहे हर शइ जो ऐं हर शइ जी लिमिटेशन्स हूंदियूं आहिनि त तव्हां केतिरे टाइम में केतिरो कमु करे सघो था तव्हांजी अचण वञण जी टाइमिंग्स छा आहे शादी खां पहिरियां हिकिड़ी ॿी लाइफ हूंदी आहे शादी खां पोइ हिकिड़ी ॿी डिफरेंट लाइफ थी वञे जीअं लेट सपोज़ जे मां पंहिंजी ॻाल्हि कयां त मूंखे जेकॾहिं ख़बर आहे त मुंहिंजे शो जा टाइमिंग्स हे आहिनि त मां उन खां कलाकु पहिरियां पहुचंदसि ऐं जीअं मुंहिंजो शो वाइंड अप थींदो मां घर जी तरफ़ मोटंदसि कमु आहे मां घर इंफॉर्म कंदसि त हा मूंखे थोरी देरि लॻंदी अदरवाइज़ तव्हां यकीन कंदा तव्हां कंहिंखां बि पुछो मां कंहिंखे नज़र बि कोन ईंदी आहियां सची ॻाल्हि आहे लिमिटेशन्स आहिनि न बिल्कुलु आहे पर असांजी औरतुनि खे टारगेट बि बनायो थो वञे न ऐं माशाअल्लाह असांजी औरतुनि ते वेही ॿ ॼणा गॾु बीहनि था हू चइबो आहे त औरतूं जेके गिला कंदियूं आहिनि हिक ॿिए जूं ॻाल्हियूं कंदियूं आहिनि पर मर्द मां चवां थी त इहा जेका पॉइंट आहे न इन शइ में जेको आहे न मर्द माशाअल्लाह बाज़ी खणी विया आहिनि अॼु जे दौर में हाणे गॉसिप जेके आहिनि न मर्द वधीक कंदा आहिनि औरतूं घटि कंदियूं आहिनि औरतुनि ते मर्दनि जी नज़र आहे ऐं हू जेको आहे पंहिंजी मर्ज़ी सां ॻाल्हाइनि था हुननि खे आज़ादी आहे हू आज़ादु आहिनि ऐं मर्दनि ते एतिरो खुली नथी ॻाल्हाए सघां छो त मां हिते वेही ॻाल्हाईंदुसि त मूंखे मुंहिंजो मुड़ुसु ॿुधंदो त मूंखे ख़बर आहे त उहो दिलि में चवंदो तोखे मोकिलियो त तूं हाणे वरी मुंहिंजे ख़िलाफ़ु थी ॻाल्हाईं सो मूंखे अञा बि रुकिजी ॻाल्हाइणो थो पए सो इन जे करे औरतुनि जे लाइ इलाही हदबंदियूं आहिनि हदबंदियूं टुटणु खपनि कॾहिं तव्हांखे छा थो लॻे त इहे कॾहिं ख़तमु थींदियूं अञा कोन थींदियूं अञा 100 साल खपनि Oh my God. 75 years त थी विया आहिनि माशाअल्लाह पाकिस्तान खे आज़ादु थींदे पाकिस्तान आज़ादु थियो असांजे ज़हन किथे आज़ादु थिया आहिनि असांजे मुआशिरे में जेके माण्हू जेके कर्ता धर्ता आहिनि उन्हनि जो जेको ही ज़हन आहे न उन बीठल पाणीअ जीअं आहे जेको धप करे थो वञे हाणे इन धप खे ख़तमु थियण लाइ वक़्तु खपे ॾाढो वॾो सवालिया निशान आयो अञा वक़्तु खपे ॾाढो वॾो सवालिया निशान आहे छो त ही ज़हन जेके आहिनि मां चवां थी कॾहिं खुलंदा मुश्किल आहे जेसि ताईं मर्द खे सुपीरियर न सॾियो वेंदो उनखे इहो चयो वेंदो त इंसान आहे औरत बि इंसान आहे मर्द बि इंसान आहे तव्हां ॿई इंसान आहियो
तव्हां ॿिन्ही ते लाज़िम आहे त हिक ॿिए जी इज़त कयो। बिल्कुलु जेसि ताईं असां ॾिसो न, इहे जेके मोहबतूं बि आहिनि न, पहिरीं इज़त जे ॾाके ते चढ़णो पवंदो आहे, मोहबत पोइ हासिलु कबी आहे, मोहबत जो पोइ हिकिड़ो मेनार हूंदो आहे। सॉरी टू से मतिलबु अॼुकल्ह जे दौर में हस्बैंड जी बि रिस्पेक्ट कोन्हे का। सच था चओ, सच था चओ। सीरियसली मतिलबु जंहिंखे अल्लाह साईं इहो दर्जो ॾिनो आहे त तव्हांजो इहो मिजाज़ी ख़ुदा आहे, त उन जी बि रिस्पेक्ट कोन्हे का। रिस्पेक्ट इन लाइ कोन्हे जो असांजे मुआशरे में हुनखे एतिरो हाई कयो वियो आहे न त औरत पाण खे बोनूर थी सम्झे, औरत पाण खे घटि थी सम्झे। औरत सम्झे थी त बसि मां कुझु बि कयां, कहिड़ी बि ॻाल्हि कयां थी, मुंहिंजे ॻाल्हि खे वज़न कोन्हे, मुंहिंजे कंहिं सुठे कम खे वज़न कोन्हे, त पोइ ज़ाहिर उहो मुड़ुस खां जेको आहे सो बाग़ी त थींदी न। पर मुंहिंजे ख़्याल सां त हस्बैंड वाइफ जो, ज़ाल मुड़ुस जो हिकिड़ो अहिड़ो रिश्तो हूंदो आहे जंहिंमें हू वेही करे हिक ॿिए खे अगरि सम्झाइनि पंहिंजी ॻाल्हि खे, त मुंहिंजे ख़्याल सां त सम्झी अञा असां हुते कोन पहुता आहियूं, असां अञा हुते कोन पहुता आहियूं जो ज़ाल मुड़ुस गॾु वेही पंहिंजे मसइलनि खे हल कनि। अञा असां हुते कोन पहुता आहियूं, तमामु घणो परे आहियूं। अच्छा जी थी सघे थो त तव्हां सही चवंदा हुजो, पर इलाही केसिस में मां थोरो मर्द ॿुधण लाइ तयारु कोन हूंदो आहे न, मसइलो इहो आहे। जॾहिं असांखे जी किथे किथे ॿुधंदा बि आहिनि, तमामु घटि था ॿुधनि। मां पंहिंजी लाइफ में मां पंहिंजे बाबा खे ॾिठो, मतिलबु मां चवां थी त उन जहिड़ी शख़्सियत मां ज़िंदगी में न ॾिठी। मुंहिंजो पीउ बि अहिड़ो ई मिसाल आहे। मां पंहिंजे बाबा खे मतिलबु कॾहिं बि असांखे उफ़ कंदे न ॾिठो। अम्मी जेका लफ़्ज़ वात मां अञा कढंदी ई कोन हुई, अबू पहिरियां ई पूरी करे छॾींदो हुयो उहा ॻाल्हि। असां अञा बाबा खे कुझु चवंदा ई कोन हुयासीं त उहा शइ असांजे साम्हूं हूंदी। ऐं अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह उन खां पोइ जंहिं घर में मुंहिंजी शादी थी आहे, मुंहिंजो हस्बैंड, अल्लाह साईं हुनखे मुंहिंजी ज़िंदगी बि ॾेई छॾे, पर मां चवां थी त मां का शइ वात में अञा ईअं बि कंदी हूंदसि त उहो हीअ पूरी करे छॾींदी। बिल्कुलु आहे, घणा आहिनि ऐं मेजॉरिटी में आहिनि, मर्द औरतुनि जो ख़्यालु रखनि था। इन्हनि शयुनि जी मां ॻाल्हि कोन थी करियां, ऐं जज़्बनि जी, ख़्यालनि जी, क़दुरुनि जी ॻाल्हि थी कयां। इन ते बहस कयूं था, पोइ हिते ब्रेक वठी वठूं। ब्रेक जो वक़्तु थियो आहे, जल्दी वापसि था अचूं। अच्छा पॉपुलर आ गया था क्या? वेलकम बैक व्यूअर्स। असां सम्झो त अञा ब्रेक तो हले पियो ऐं हिकदमि असां आयासीं। मां हिकु सभई मूंखे चवंदा क्यों आ मां चयो एॾो जल्दी मतिलबु ब्रेक ख़तमु थियो असां वापसि बि अची वियासीं। सो लाइव कॉल तव्हां करे सघो था, नंबर तव्हांजी स्क्रीन ते अची रही आहे। ज़रूरु असांजे प्रोग्राम में शामिलु थियो। ज़बरदस्त गुफ़्तगू हली रही हुई ऐं जेको आहे अलाह बचायो भाउ हिते वेठो आहे जेको बहावलपुर खां तालुक़ु रखे थो। हिकिड़ी सराइकी पट्टी आहे, उतां इन्हनि जी जेको आहे तालुक़ु आहे ऐं स्पेशली असांजे शो में अॼु आया बि आहिनि ऐं इन ई करे आया आहिनि जो ही तमामु घणा फ़ैन आहिनि अताउल्ला साहब जा। सो उन्हनि खे अलाह सां उहा आवाज़ बि नवाज़ी आहे, मिलंदड़ जुलंदड़ आवाज़ आहे, त तव्हां ज़रूरु कॉल कयो ऐं एप्रिशिएट कयो उन्हनि खे। त कॉल बि वठंदासीं। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। या अली मदद। मुला अली मदद, कीअं आहियो अदी? ठीकु आहियो? अल्लाह जो शुक्र आहे, तव्हांजी पूरी टीम खे या अली मदद। मुला अली मदद। इहो स्पीकर काथे पियो आहे? मूंखे आवाज़ एॾो परे परे खां छो थो अचे? जी भेण, घटि पियो आवाज़ अचे। जी आवाज़ थोरो घटि पियो अचे। हाणे सही आहे? बिल्कुलु सही आहे। नूर जहां बीबी। जी जी। अच्छा, मां थोरी टीवी खोली, असां हुते लाइट हली वई, पर मां मैडम जी थोरी ॻाल्हि ॿुधी, मां ॾाढो खिलियसि। ॾाढी मैडम सुठी ॻाल्हि कई, त वरी लाइट हली वई। जी जी। त मुंहिंजी दिलि चए त मैडम सां मां थोरो ॻाल्हायां। ॻाल्हायो प्लीज़। आप तव्हां सां ॻाल्हाईंदियूं। महिरबानी जी। अदी
हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। स्पीकर मैडम ॾाढो सुठो ॻाल्हायो घर ते, तमामु प्यारा लफ़्ज़ ॻाल्हायो, असां ॾाढो खिलियासीं। वाकई तव्हां सची ॻाल्हि कई त मर्दनि जी फितरत हूंदी आहे, तमामु घर में जेकी औरत सुठो ॻाल्हाईंदी आहे, कमकार कंदी आहे, ज़िम्मेवारी संभालींदी आहे, जेको मूड ख़राब कंदा आहिनि उहो हुनजो हक़ आहे, हू सम्झनि था त असांखे अलाह साईं सुपीरियर कयो आहे त असां जेको आहे सो औरतुनि खे लताड़ींदा रहूं, इहो असांजो कमु आहे। हुनखे खाधो ॾियो। अच्छा न जी, मुंहिंजो साईं बि आहे त मतिलबु न मुंहिंजी फोन ॾिसंदो, न कुझु कंदो, हर शइ मूंखे माना मुंहिंजी पूरियूं कंदो। ऐं जेॾी महिल माशाअल्लाह प्यार थी गाॾी में चवंदो हलो मूंखे पाण सां गॾु आदम विहारींदो। ज़ाहिर आहे इंसान न केरु ॾिसी सघे थो, साईं खे ॾिसी वरी मूंखे ॾिसंदा त साईं खे हुनखे गुस्सो ईंदो, चवंदो मूंखे ॾिसी वरी तव्हांखे था ॾिसनि, मां त सम्झंदा हे ड्राइवर आहे। का ॻाल्हि कोन्हे, ॾिसण ॾियो। अलाह साईं असांखे त ठाहियो आहे, ख़ूबसूरत ठाहियो आहे, सुठो ठाहियो आहे, त असांखे माण्हू ॾिसनि था त इहा अलाह साईं जी महिरबानी आहे। माशाअल्लाह मैडम नूरजान तव्हां ॾिठी हूंदी, मैडम नूरजान मुंहिंजो लुक जोड़ा गुल गुलबंद माशाअल्लाह उन सां मुंहिंजो सॼो माना मिलंदो जुलंदो आहे। पोइ तव्हां कॾहिं था अचो उन गेटअप में असां वटि? इजाज़त ई कान्हे न। अरे तव्हां एॾी ज़बरदस्त प्यारी ॻाल्हि तव्हां कई त तव्हांजो लुक अहिड़ो आहे, तव्हां गेटअप बि उन तरह जा कंदा आहियो। हा बिल्कुलु। पोइ त तव्हांखे ज़रूरु अचणु खपे असांजे शो में। ॾिसो न पहिरों मूंखे माना बेबी चवंदा, नूरजान चवंदा, जॾहिं मां प्यार थींदी आहियां मुंहिंजो पूरो लुक हुन मैडम सां मिलंदो आहे त मूंखे माशाअल्लाह मैडम नूरजान पइजी वई, मैडम नूरजान पइजी त पोइ उन महिल साईं जो थोरो मूड ख़राब थींदो आहे, मूंखे तव्हां गाॾी में न विहारियो। हुनखे ख़ुशि थियणु खपे न, तव्हांजे माण्हू तारीफ़ था कनि। हलो ज़बरदस्त, ॿियो कुझु चवणु चाहींदव? बस अल्लाह साईं तव्हांखे खुश रखे, मैडम खे खुश रखे, सदाईं मुस्कुराईंदी रहे। थैंक यू, पंहिंजो ख्याल रखिजो। अल्लाह हाफ़िज़। अल्लाह हाफ़िज़। नूरजा बीबी असांखे हमेशह कॉल कंदियूं आहिनि हैदराबाद कैंट मां। सो वॾी महिरबानी भेण, तव्हां अॼु बि असांजे प्रोग्राम में शामिल थिया, हमेशह ईअं ई शामिल थींदा रहो। अॼु तव्हां माशाअल्लाह पोइट्री बि कंदा आहियो, त मां चाहींदसि तव्हां कुझु असांखे ॿुधायो पंहिंजी पोइट्री मां। बिस्मिल्लाह, मां कोशिशि कयां थी। बन पवन सब झेड़ा, बन पवन सब जुड़े झेड़ा, दिल जूं तारूं जोड़े आ। बन पवन सब जुड़े झेड़ा, दिल जूं तारूं जोड़े आ। कथण विरह आहे औखो, कथण विरह जो औखो आ। मापा माया मापा माणा भोरे आ। ये अखियूं त कम नथियूं जूं कम जो मां पढ़ी बि न सघां, अखियूं हाणे छॾे वयूं आहिनि। भेणियूं भाणा साॻिया सभु, भेणियूं भाणा साॻिया सभु, सिक जो सॻड़ो सोरे आ। वाह वाह। गुल सुगंध बिना बेकार, गुल सुगंध बिना बेकार, साह जा साथी ओरे आ। मोहब्बत जो आ कहिड़ो माप, मोहब्बत जो आ कहिड़ो माप, कीअं चवीं थो तोरे आ। वाह 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 वाह। माग मिटाइण महणो आहे, माग मिटाइण महणो आ, डूंगर ॾाखड़ ॾोरे आ। वाह वाह। नेण विछायुमि राहुनि में, नेण विछायुमि राहुनि में, तू बि कदम को चोरे आ। वाह वाह। बन पवन सभु जुड़ ऐं झेड़ा, दिल जूं तारूं जोड़े आ। वाह वाह, वेरी नाइस। थैंक यू। ॾाढो सुठो। अञा बि लिखो था? हा हा हा, लिखण त अञा सुबुह ये अदा मूंखे चयो त तव्हां अचो त मूं चयो ताज़ी शाइरी खणी वञा, सो निंड ई कान पई अचे। आख़िर लिखियुमि टे सिटूं त पोइ निंड आई आहे। अच्छा, इहा हिकिड़ी छा वाकई हक़ीक़त ॻाल्हि त हूंदी, ज़ाहिर आहे शाइरनि जे लाइ, जे तव्हां पाण माशाअल्लाह शाइर, इहा हिकिड़ी आमद थींदी आहे न, मतलब कुछ अची वियो ज़हन में हिकदम ता उनके कलम बंद कर। आमद जेकॾहिं मां ये रात वेही न लिखां न पंहिंजी सिटूं त सुबुह जो कोन लिखी सघां। अच्छा मूंसां इहा हालत आहे, शायदि ॿियनि सां न हुजे त मां टे सिटूं लिखियूं, पर हींअर त मां तव्हांखे किताब मां ॿुधायो, उतां जूं सिटियूं मां बि लिखियूं जेके अञा पढ़ी कोन अथमि। सही, तव्हां वटि टाइम बि कोन्हे। न न तव्हां प्लीज़ ॿुधायो असांखे। जेके मां हाणे लिखियूं हुयूं, तव्हां मूंखां पुछो त हींअर बि तव्हांजो इहे हले पियो त उजड़ियल आहे दिलि मुंहिंजी,
पनाह थिए त कीअं थिए। वाह उजड़ियल आहे दिलि मुंहिंजी पनाह थिए त कीअं थिए, टुटल ख़्वाबनि सां पिरी निभाह थिए त कीअं थिए। वाह भिनल अखियूं भिनल रहियूं अखियूं यादुनि जे किनारनि ते। हीअ राति जी आमद आहे जेका मूंखे दावत खां पोइ आई हुई। सही। भिनल रहियूं अखियूं यादुनि जे किनारनि ते विसारे छॾींदुसि पर वेसाह थिए त कीअं थिए। वाह वाह रुञ में बि रहियसि जाखोड़ी कंहिंजी तलाश में, रुञ में बि रहियसि जाखोड़ी कंहिंजी तलाश में, तबसुम ते लख पहिरा, तबसुम ते लख पहिरा, ही गुनाह थिए त कीअं थिए। वाह वाह उजड़ियल आहे दिलि मुंहिंजी पनाह थिए त कीअं थिए, वाह वाह टुटल ख़्वाबनि सां पिरी निभाह थिए त कीअं थिए। वाह वाह ज़बरदस्त माशाल्लाह। ही मतलब ओचितो तव्हांखे बस ज़हन में कुछ आयो ही तव्हां हिकदम उनखे लिखी वरितो। ज़बरदस्त, वेरी नाइस। त कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी केरु पियो ॻाल्हाए? जी शाजिया साल किरण अल्हम्दुलिल्लाह बिल्कुल ठीक ठाक। शाजिया तव्हां कहिड़े शहर मां कॉल कई आहे? खारिया कैंट में ॻाल्हायूं। अच्छा ज़बरदस्त माशाल्लाह। प्रोग्राम ॾिसंदा आहियो असांजो? जी ॾिसंदा आहियूं। तव्हां ॾाढा सुठा। तव्हांजी आवाज़ मूंखे सम्झ में न आई, अलाए छा पिया चओ। तव्हां थोड़ो तेज़ ॻाल्हायो। तव्हांजा फ्रेंड आहिनि, तव्हांजो प्रोग्राम ॾिसंदा आहियूं, ॾाढा सुठा लॻंदा आहिनि। अच्छा अच्छा थैंक यू। कुछ चवणु चाहींदव? जी अॼु बाक़ी वेठी आहे घर जो हवाले सां ॻाल्हाइण पई। तव्हांजी आवाज़ ब्रेक थी थिए शाज़िया। हेलो जी तव्हांजी आवाज़ ब्रेक थी थिए पई। जी व्यूवर्स जॾहिं बि कॉल कंदा कयो त प्लीज़ कोशिशि कंदा कयो त सिग्नल्स में अची करे प्रॉपर सिग्नल्स जिते तव्हांखे मिलनि था उते बीह करे कॉल कंदा कयो। ऐं जॾहिं बि कॉल कयो त टीवी जो वॉल्यूम घटि करे ऐं उन खां पोइ असां सां ॻाल्हाईंदा कयो। ऐं मुंहिंजी भेण तव्हांजी अधु ॻाल्हि मां सम्झी अधु ॻाल्हि मां बिल्कुलु बि न सम्झी, छो तव्हांजी आवाज़ ब्रेक पई थिए। पर बहरहाल वॾी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु थियो ऐं ईअं हमेशह असांजे प्रोग्राम में शामिलु थींदा रहो। अच्छा तव्हांखे पाण खे पसंदि केरु आहे शाइर? जेको आहे सो सची ॻाल्हि हीअ आहे त मां घटि पढ़ंदी आहियां। जिन खे पढ़ियो आहे त भिटाई साहिबु आहे ऐं शमशेर हैदरी साहिबु मुंहिंजो उस्ताद जंहिंखां मां सिखियो। ऐं सही माशाल्लाह, वॾी महिरबानी अदी, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु असांखे ॾिनो, ॾाढो सुठो लॻो तव्हां सां हिते कचहरी करे। कोई मैसेज ॾियणु चाहींदव? मैसेज इहो आहे त असांजी औरत अञा तमामु घणो परे बीठल आहे। कोशिशि करियो त हुनजी जज़्बनि खे एहसासनि खे सम्झो, सुञाणो ऐं हुनखे हिकु इंसान जी इज़त ॾियो। सही। ऐं इंसान सम्झो त इंशाअल्लाह औरत तव्हांजो तमामु सुठो साथी आहे। हर सुभेण जे भेण माउ ज़ाल दोस्त धीअ सभिनी रूपनि में औरत जेका आहे न तमामु हिकु अलाह जी हिकिड़ी रहमत आहे, नेमत आहे। त उनखे इज़त ॾियो त हो तव्हांखां कुझु कोन घुरंदी। सही। औरत खे रिस्पेक्ट औरत जी कंदो त पोइ तव्हांखे उहो पंहिंजे मोहबतुनि में जेको आहे न घेरे छॾींदी। बिल्कुलु सही। महिरबानी करे हर रूप में पंहिंजूं मोहबतूं हासिल करियो ऐं औरत खे इज़्ज़त ॾियो। थैंक यू सो मच और बहुत बहुत शुक्रिया भाई आपका भी। जाते जाते आपसे गाना सुनेंगे इंशाल्लाह, और अल्लाह पाक आपको कामयाब करे और आपकी जो भी तमन्ना है, नेक तमन्ना है, अल्लाह पाक उनको पूरा करे। थैंक यू शोभी भाई। इंशाल्लाह मिलेंगे ब्रेक के बाद। पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख्यालु रखिजो। मूंखे RBS जी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। हेलो अस्सलाम वालेकुम हमारी तरफ से। और जितने भाई सिंध से लगा के कराची तक पूरे पाकिस्तान में जो इस चैनल को देख रहे हैं, सबको हमारी तरफ से बहुत बहुत सलाम। अल्लाह इथेवा मुदरदत इथेवा मुंदिर दथेवा
सारी उम्र करा मैं तेरी सेवा नी खबां विच आण वाली ए नी खबां विच आण वाली नी खबां विच आण वाली नी खबां विच आण वाली ए थेवा मुंदरी दा थेवा ए नथली नकदी नथली ए नथली नकदी नथली ओ तेरी बीणी गोरी पतली ते वंगा नाल छणी ते वंगा नाल छणी की दिया ते वंगा नाल छणी ते वंगा नाल छणी की दिया ए थेवा मुंदरी दा थेवा सारी उम्र करा मैं तेरी सेवा नी खबां विच आण वाली नी खबां विच आण वाली वाली कन दीवाली ए वाली कन दीवाली वो सोहनी लगदी कमीज तैनू काली नी गोरे चिट्टे मुखड़े नी गोरे चिट्टे मुखड़े नी गोरे चिट्टे मुखड़े नी गोरे चिट्टे मुखड़े ए थेवा मुंदरी दा थेवा सारी उम्र करा मैं तेरी